Little drops of water, little grains of sand. Little drops of water, little grains of sand make the mighty ocean and the pleasant land. जूलिया एक कहानी के अंग्रेज राइटर है उन्हें ही चार खूबसूरत सिटों लिखी उन्हें 9th क्लास से 12वीं के पढ़ाए हैं ये चार सिटों पहले अंदर में खूबसूरत दुनिया समाया है दुनिया की जेके भी बड़ी कामयाब थी उन्होंने पुठा नंढा स्टेप्स होना है एट द एंड असां सिर्फ कामयाबी ते नजर रखंदा आहियूं मिसाल ॻाल्हि असां खे इहा ख़बर आहे त चंड ते नील आर्मस्ट्रांग को पहिरियों माण्हू हुयो पर असां खे इहा ख़बर न आहे त चंड ते पहुचण जे लाइ इंसान खे तक़रीबन घटि में घटि 2000 साल लॻा 2000 सालनि खां इंसान चाहे पियो त असां चंड ते वञूं पोइ पहिरियां चयूं त पॉसिबली कोन्हे इंसान वञी नथो सघे नेट 1960 खां पोइ इंसान इन कोशिश में कामयाब थियो ऐं अॼु इंसान सिर्फ़ु चंड ते न पहुतो आहे पर मरीज़ ताईं वञी चुको आहे ईअं माउंट एवरेस्ट दुनिया जो तमामु वॾो पहाड़ को वक्त हूंदो त माउंट एवरेस्ट के पार करण ते चढ़ण इट लुक्ड इम्पॉसिबल फॉर ह्यूमन बीइंग्स पर अॼु माउंट एवरेस्ट ते नंढड़ा ॿार बि चढ़ी था वञनि मज़दूर बि चढ़ी था वञनि यानी इट इज़ नॉट इम्पॉसिबल असां लफ़्ज़ इम्पॉसिबल ते गौर कयूं त पाण चवंदो आहे इम्पॉसिबल पर जेकॾहिं असां चाहियूं त असां कामयाबी हासिल कयूं ऐं असां चाहियूं त असां बि दुनिया में पंहिंजी की छाप छॾियूं because we human beings have been given a very limited space of time असांखे घणा साल जीअणो आहे असांखे जीअणो आहे 50 साल 60 साल वधि में छिके 70 साल अॼुकल्ह त जेके हालतूं लॻियूं त माण्हू खे 50 साल जी थक कान्हे का नबी पाक सल्लल्लाहु अलैहि हदीस आहे त कब्रिस्तान घुमंदा कयो इबरत हासिल कंदा कयो ॾिसंदा कयो त असां खां पहिरियां हिते हज़ार इंसान हुया ऐं हिकिड़े ॾींहुं असां बि हलिया वेंदासीं पर याद रखो मां तव्हां खां सुवाल पुछा कयां शागिर्द वेठा आहियो करोड़नि जे दौर जा मशहूर हुकुमरान ॿुधायो तव्हां सुवाल पुछा कयां तव्हांखे ॾेई तव्हां खां सुवाल पुछा कयां त करोड़नि जे दौर में जेके अमीर माण्हू हुया उन्हनि जी लिस्ट ॿुधायो कहिड़ा कहिड़ा माण्हू अमीर हुया तव्हांखे ॾेई पर जेकॾहिं मां तव्हांखे सुवाल पुछा कयां त करोड़नि जे दौर जो मशहूर शाइर ॿुधायो त शाह लतीफ़ सभिनी खे गिनो शाह लतीफ़ शाह लतीफ़ जे दौर में शाह लतीफ़ ने सिंध में अकेलो माण्हू कोन हुयो शाह लतीफ़ सां गॾु लखे करोड़े माण्हू सिंध में हुया पर अॼु असांखे यादि कराए शाह लतीफ़ यादि ईअं सिंधी पॉलिटिक्स में मिसाल जी ॻाल्हि हज़ारे सियासतदान हूंदा पर असांखे यादि करे बेनज़ीर भुट्टो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो माना दुनिया सिर्फ़ु कामयाब माण्हू खे यादि कंदी आहे नाकाम माण्हू खे यादि न कंदी आहे ऐं असां जेके जेको पढ़ूं था हे जेके कोशिशूं कयूं था महिनतूं कयूं था सेंटर ते तव्हां अचो था टेकिंग कयो था छा लाइ था कयो त तव्हां छा थियो कामयाब हूंदो असां सभिनी जो ख्वाब आहे वी आल ड्रीम टू बी सक्सेसफुल पर्सन वी आल आर रनिंग टुवर्ड्स सक्सेस सभु कामयाबी की तरफ़ हिकिड़ो नंढो मिसाल तव्हांखे ॾियां असां सभु सुहिणा थियण जी कोशिशि कंदा आहियूं ये मार्केट में वञो न जनरल स्टोर भरिया पिया आहिनि जा कॉस्मेटिक्स जा दुकान भरिया पिया एवरीबडी ट्राइज टू लुक गुड है न हर माण्हू खे सुहिणे थियण जो हक़ बि आहे लता मंगेशकर का सुहिणी आहे एॾी सुहिणी कोन्हे का पर इनखे गॉडेस सॼो वेंदो आहे न आपदा परवीन का एॾी सुहिणी कान्हे का पर उनखे राग जी देवी सॼो वेंदो आहे ईअं इंडिया जी फिल्मुनि में नाना पाटेकर अदाकार सुनो तो कोने को पर इज आइडियल ऑफ मिलियंस अरे तरीके से क्रिकेट की दुनिया में जयसूर्या हो सुनो तो कौन हो मुरलीधरन हो सुनो कौन हो अॼुकल्ह ये मता ता के नाला याद में अचन त वेस्ट इंडीज जा जेके भी आइडियल रांदीगर तव्हां जा आहिनि इनखे सुना मुना तो कोन के पर असां आइडियल आहिनि उन सां गॾु असांखे पुठि कढाइण में बि माना जो बस होती थी ख़ुशी थी थिए माना साबित थियो त फिजिकली सुहिणो हुजण इंसान लाइ एॾो ज़रूरी कोन्हे को पर जेकॾहिं असां कामयाबी हासिल कयूं त पोइ भली असां मज़दूर छो न हुजूं पोइ भली असां कोझा छो न हुजूं पोइ भली असां कंहिं बि हिसाब सां खुटल छो न हुजूं बट पीपल विल फील प्राउड ऑफ यू people will be proud of
ये कामयाबी किथां आई मां तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी मिसाल थो ॾियां असां जेके बि दोस्त आहियूं people invite us for different events माना माण्हू चवनि था असांखे साईं अचो ॻाल्हायो 2-3 मिंट जेको आहे शागिर्दनि खे मोटिवेशन लाइ कुझु ॾियो असांखे छा आहे I was an ordinary student मां बि तव्हां हिकिड़ो ordinary student हूंदो जैसे हसन शेख असांजो दोस्त आहे कामयाब प्रोफेसर आहे ही हिकिड़ो ordinary student हूंदो पर असां ज़िंदगी जी हिकु ख़ूबसूरत ट्रिक सिखीसीं त ज़िंदगी में कामयाब थियण लाइ असांखे कुझु न कुझु करिणो आहे ऐं इहो को करिणो वॾो को ॾुखियो कमु कोन्हे को सभई जेके तव्हां दोस्त वेठा आहियो सिर्फ़ु हिकिड़ो उसूल ज़िंदगी में अपनाए छॾियो तव्हां मां जेको जेतिरो घणो पढ़ंदो उहो ओतिरो वधीक कामयाब थींदो The secret of success lies in reading. मां अॼु तव्हांखे गारंटी सां चवां थो त तव्हां मां जेको जेतिरो घणो पढ़ंदो उहो ओतिरो ई घणो कामयाब थींदो ऐं पढ़ण मां मुराद सिर्फ़ु सिलेबस जा किताब न आहिनि पढ़ण मां मुराद इहो न आहे त जेको उस्ताद असांखे क्लास में पढ़ाए थो उहो त असांजी मजबूरी आहे पढ़णो आहे त इम्तिहान पास कोन थींदो पढ़ण मां मुराद आहे त तव्हां जीअं पीउ भाउ सां अंगल कंदा आहियो न त असांखे मोबाइल कोन वठी ॾियो असांखे ईद ते गिफ्टूं वठी ॾियो सुठा सुठा कपिड़ा वठी ॾियो सुठियूं सुठियूं शयूं वठी ॾियो अॼु खां पोइ पीउ भाउ खे अंगल कयो त असांखे सुठा सुठा किताब वठी ॾियो असांखे स्टोरी जा किताब वठी ॾियो असांखे मोटिवेशन जा किताब वठी ॾियो हिकिड़ो किताब पढ़ी पूरो कयो वरी चयो बाबा ही मां किताब पढ़ी छॾियो हाणे ॿियो किताब वठी ॾियो नंढे हूंदे खां पंहिंजे घर में सुहिणियूं सुहिणियूं लाइब्रेरियूं ठाहियो यकीन कयो हिन उमिरि में पढ़णु शुरू कंदो ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में यू वुड बी द मोस्ट सक्सेसफुल पर्सन ऑफ लाइफ ज़िंदगी जा सभिनी खां वधीक कामयाब यादि रखी छॾियो कामयाबी डज़ंट कम with sudden strides ये ना है यो कहानियुनि में थींदो आहे यो फिल्मुनि में थींदो आहे यो ड्रामनि में थींदो आहे त तव्हां अॼु ग़रीब आहियो सुभाणे अमीर थींदो अॼु तव्हां मशहूर न आहियो सुभाणे राति जो ॾींहुं हवा घुरंदी तव्हांखे मशहूर करे छॾींदी इहो रुॻो स्टोरीज़ में थींदो आहे रियल लाइफ में न थींदो आहे रियल लाइफ में कामयाबी हासिल करण जे लाइ नंढा नंढा क़दम खणणा पवंदा आहिनि जंहिंसां मां पंहिंजी तकरीर स्टार्ट कई त स्मॉल ड्रॉप्स ऑफ वाटर जेके पानी जा नंढा नंढा कतरा हूंदा आहिनि न दे मेक माइटी ओशन उहे ई समुंड ठाहींदा आहिनि त कामयाबी हासिल करण जे लाइ तव्हांखे नंढियूं नंढियूं हिकूं करणियूं पवंदियूं ऐं इहा कामयाबी तव्हां पाण हासिल कंदो उहो दौर ख़तमु थी वियो जॾहिं शागिर्दनि खे ख़बर न हूंदी अॼु जॾहिं तव्हांजे हथ में टच मोबाइल आहे अॼु जॾहिं तव्हां हिकिड़ी जदीद दुनिया में रहो था सॼी दुनिया तव्हांजे साम्हूं आहे तव्हांजे घरनि में मुख़्तलिफ़ चैनल्स हलनि था त तव्हांजी सोच असांजी जनरेशन जी सोच खां इलाही दफ़ा अॻिते आहे पर असांजो सिंधी जेको ॿार आहे असांजे इलाइक़े जो जेको ॿार आहे अलाए छो पंहिंजे पोटेंशियल खे लिकाए वेठो आहे असां पंहिंजो पाण खे कमज़ोर कयूं वेठा आहियूं असां सम्झूं था त शायदि कामयाबी का वेस्टर्न दुनिया जे लाइ आहे असां सम्झूं था त सिर्फ़ु यूरोप जा माण्हू ई कामयाबी लाइ पैदा थिया आहिनि बाबा तव्हां बि साइंसदान थी सघो था तव्हां बि सियासतदान थी सघो था तव्हां बि ऑफिसर थी सघो था तव्हां बि शयूं ईजाद करे सघो था तव्हां बि सुठा किताब लिखी सघो था तव्हां बि सुठी शायरी करे सघो था तव्हां बि चंड ते वञी सघो था तव्हां बि शयूं ईजाद करे सघो था पर उन तरफ़ सोचो त सही न तव्हां शायदि सम्झो था हींअर असां नंढा आहियूं वरी यूनिवर्सिटी में वेंदासीं पोइ इहे कमु कंदासीं इहे वॾा ख्वाब हासिल करण जे लाइ नंढा नंढा कम करणा पवंदा आहिनि नंढियूं नंढियूं विखूं करणियूं पवंदियूं नंढियूं नंढियूं विखूं हिन उमिरि में हिन वक़्त खां पंहिंजो टीम ठाहियो त बाबा मूंखे साइंसदान थियणो आहे मूंखे सियासतदान थियणो आहे मूंखे स्पीकर थियणो आहे मूंखे दाओ थियणो आहे मूंखे लेखक थियणो आहे मूंखे किताब लिखणा आहिनि मूंखे हिकिड़ो सुठो ओरेटर थियणो आहे मूंखे सुठो स्पीकर थियणो आहे मूंखे दुनिया में ही कमु करणो आहे तॾहिं वञी या ॿुधायांव ज़िंदगी सिर्फ़ु 50-60 सालनि ताईं आहे उहा बि जेकॾहिं मिली त पोइ तव्हां कामयाब थी सघो था ऐं पोइ उहा अहिड़ी कामयाबी हूंदी once you will be no more with us in this world तव्हां असां सां हिन दुनिया में गॾु न हूंदव तव्हां जूं सिर्फ़ु क़बरूं हूंदियूं पर को बि माण्हू तव्हांजी क़बरुनि ते सलाम भरणींदा को बि शाह साईं जे सुठुनि सां जंहिंमें इहो सॼो मैसेज जेका मां तकरीर कई न
शाह साहब जे सुठनि में शाह साहब फरमायो त कन पट कापट कापड़ी कनोटिया कनची कन पट कापट कापड़ी कनोटिया कनचीर सदा वेहन सामहा आशिक उतर हीर तसाले तन के तंजा साड़ियाऊं शरीर ओजे फना थिया फकीर थलो तकिया पसंद तंजा शाह साहब चए थो त माण्हू मरी वेंदा सड़ी वेंदा उन जे लाशनि खे साड़े छॾियो पर पोइ बि माण्हू उहे जॻहियूं ॾिसण ईंदा जेको असांजो हीरो हिते पढ़ियो हिते वियो हिते घुमियो हिते रहंदो हिस्मार्ट एकेडमी में ईंदो हुतां जो शागिर्द हो हर को माण्हू तव्हांजे फ़ख़्रु महसूसु कंदो आई होप यू गेट ऑल दीस थिंग्स एंड आई लव यू